दर्दन जो दरिया। बेटा बाबा डिस्टेंस से फायर किए थे पैसे, जल्दी कर बाबा। हाजर बाबा साईं लिया शेर कर जाता तेरा मालिक। छा थियो आलम खान, छा थियो? काका गाल समझ में नथी अचे तो गुल्लू फायर किया वयाम जी मथा एक गोली जाड़े की लगी, समझ में न सोचे। छा जाड़े की गोली लगी? हाँ मिठला के बाद अस्पताल में कोई छिड़ा है, हर तो गाड़ी बैठा है थाना अस्पताल। खुदा खैर करे, जाड़े खाने जी जिंदगी ने चीट ने जाड़ो मरी पियो तो सुल्तान असांजे विच में एक टी जंक्शन थी वेंदी। कहर करे छड़ी छुरा, जुल्म करे छड़ी। खुदा जी का मार पड़ी असा के सुकून रहण दींदे। छा क्यों तब चाचा, जो अज होश में ही नहीं। वो फायर क्या बियो छा क्यों जदों जो साथ हो वने। या अल्लाह तू खैर कजाए। खैर किथे दी, जाड़ो पूरो थी वियो। इजो दी पुलिस जो असाने मथा कड़के जेतरो जल्दी थी सके घर खाली कयो, त सभे अंदर हुंदासी। तो जो सा न वने चाचा, जेकर पुलिस आई न त मां पाण अचंदुसि, तव्हां खे कुछ कोन चवंदी। गुल्लू खान पुलिस के तो तू मोह दींदे, पर रईस अकबर खान के केर मोह दींदो? चाचा जेको वक्त गुजरी वियो न उनखे हाणे असां ठीक नथा करे सघूं। हाणे माठ कर, कुछ सोचण दे। इने तुझी माठ माठ त असांखे एॾे अड़ा में विधो आहे। अञा चए थो त माठ कयां? माठ न कयूं त ॿियो छा कयूं? पंहिंजो मुंहुं मथो पिटियूं? पंहिंजो मथो न कुट, पर बूट लाहे न छोरे खे कुट त अॻे अहिड़ियूं ग़लतियूं न करे। चाचा अदा खे छॾ, हे बूट लाहे ॾिए, मुंहिंजो मुंहुं कुट, तॾहिं तोखे सुकून ईंदो। बस हाणे बस, पग खटी आयो आहियां, हाणे ख़ामोश रहो त कुझु सोचण ॾियो। तव्हां ख़ामोश रहंदव त कंहिंजो दिमाग़ कमु कंदो। शुरू खां वठी तव्हांखे सम्झाईंदो आयुसि, पर तव्हां मुंहिंजी हिक बि न ॿुधी। हाणे हिननि रड़ियुनि ऐं दाहुनि करण मां कुझु बि कोन वरंदो। चाचा जेकर इहे मुरलियूं दुश्मननि जे साम्हूं वॼायूं त इहे मसला ई पैदा न थियनि। तोखे त सिर्फ़ु असांजे दिमाग़ जो दौरो ठाहिणो आहे। अल्लाह खैर कंदो बाबा जे सिरदा। ऑपरेशन हले पियो, जे बाबा होश में अचे हुनजो बयान वठी तंहिंखां पोइ तव्हां केस दाख़िल कयो। जीअं तव्हांजी मर्ज़ी। बस दुआ कयो त अल्लाह से बाबा जे सिरदा खैर करे। ठीकु आहे भाउ, मालिक भलाई कंदो। जीअं होश अचे त असांखे कॉल कजो, असां बयान वठण लाइ पहुची वेंदासीं। बेखबर बाबा, ऑपरेशन हले पियो, अल्लाह की बरकत आहे। अल्लाह भलाई कंदो पुट, पर पैसनि रोकण जी ज़रूरत हुजे त बेधड़क चई ॾिजो। वॾा आहियो, ज़रूरत पवंदी त तव्हां खां नौकरंदासीं, ॿियो कंहिंखां घुरंदासीं। मिठल भला ॿुधाई कोन त इहो हादसो कीअं थियो? न आलम खान, बाबा खे होश किथे हो? मिठल दिलि न लाइ, अला कंदो त तुंहिंजे वाल साहब खे रब पाक नई ज़िंदगी ॾी। भाई जादो बे त खबर तो वारो पोड़ो अस्पताल मो ठीक थी घर इंदो या विंदो ला के प्यारो थी। खैर गुर डायण खैर गुर। मुझे मुर्स तुझो छा बिगाड़ियो आहे जेड़ी वायु पई कठी? आई मुझो छा बिगाड़ी दो जादो? आई मां त खैर दलाली ने जो खैर खबर वठण आई हसे त किथे को ओलो धक त कोन लगो थस। माई उन जी त का खबर ही कान आई आहे। मुके केड़ी खबर ते केड़ी अस्पताल में खणाई विया तस। अला केड़ी हाल में होंदो, किते होंदो, किया होंदो, किते तक लगा तस। आई जादो वो हिते शादी करी बीठी निपुर घर का वनी के खचो इलाज में त कर त फोन करे मिठल को हाल वाल त वट। हां सच्ची पई चई, पेरो चक्कर कम जी गाल कई थी। हाल तू भी मुसा गजी हाल ही चंग था। न न न तू ते वे
ऐं मां वञा थी ॿाहिरि कंहिंखे चई करे मिठल खे फोन करे हाल वाल वठी तोखे अची ॿुधायां थी। न न आउं बि हलंदसि मूंखे सुख ई नथो अचे मां बि हलां थी। न न न जादो तूं हिते वेह मां वञी कंहिंखां फोन कराए तोखे सॼो हाल वाल ॾियां थी। जेकर ईअं रोईंदी हलंदी आहे न त माण्हू चवंदा त जाड़ो को गुज़ारे वियो आहे तॾहिं थी भाई जादो रोईंदी पिटींदी वते। तूं हिते वेह मां तोखे 2 मिंटनि में सॼो हाल वाल वठी थी आणे ॾियां। तूं सब्र कर। आई न रो हलिया वेह। हिन रन मूंखे रत जा ॻोढ़ा रोआरिया। अॼु हिनखे मां अहिड़ो होश मां कढी थी वञा जो हीअ पंहिंजा ऊंटा पटण शुरू करे। ट्रकुल खां कमु वठ सुल्तान वारा 24 कलाक तुंहिंजे कट जॾहिं बि वारे में आहे न तोखे कोन छॾींदा। वरी वञी नांगनि जे बेड़नि जे मथां थो पी। हिन चक्कर माफ़ी बाबा ॿीहर अहिड़ी ग़लती कान थींदी। पुट ॿीहर हो तोखे भेजण जो मौक़ो ई न ॾींदा। इहो पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ में विहारे छॾ। मुंहिंजो ख़ैरु आहे बाबा पर मुंहिंजी आवी में वीचारो चाचू जाड़ा सड़ी वियो। बाबा मां त पंहिंजी घिटी में बीठो हुयसि गुलू ओचितो अची वियो। पुट हू सॼो ॾींहुं असांजी घिटीअ में गिछनि वांगुरु नामारा ॾींदा था वता। ऐं तोखे इहा ख़बर कान्हे तूं अणॼाण थी वञ उते बीह रहे। पुट इहो सुठो थियो इहा फिल्म हाणे सुल्तान वारनि जी पीछे में पवंदी। जे जाड़े खान खे कुझु थियो न त पोइ सम्झ त सुल्तान वारा हाथी का। खैर गुर बाबा खैर गुर। ख़ैर छाजो घुरां पुट। मां त चवां थो त जाड़ो खान हली पए। हूअं बि हिकु पेर ख़बर न अथसि। बाबा चाचे जाड़े जी मौत सां ॻोठ वारनि जो भलो कीअं थींदो? सिर्फ़ ॻोठ वारनि जो भलो न थींदो पर तुंहिंजे मथां बि मुसीबत टरी वेंदी। जाड़े जे खून जे केस में सुल्तान वारनि खे सज़ा लॻी वेंदी ऐं असांजी जान बि आजी थी वेंदी। पर मुंहिंजे करे जेकॾहिं चाचू जाड़ो मरी पियो त मां पंहिंजो पाण खे कॾहिं बि माफ़ न कंदुसि बाबा कॾहिं बि माफ़ न कंदुसि। पुट इहो ॾोह तुंहिंजे मथां कोन पवंदो। तूं त पंहिंजी जान बचाई न। चगोट में गोॾियूं गुलू हलायूं न। ज़ाहिर आहे सॼी मुसीबत उन जे मथां किरंदी। तूं पाण खे छो थो गुनहगार सम्झी? तू जागो वयो तो जाड़ो वयो। छा थियो? हाँ ये तो छा कुछ चाहिए? दिखलाई बाबू की गाल ते भजे दिया या कोने तो जाड़ो वयो। मुझे मतलब आता ना दुनिया में प्यालो करे वयो। चल ये ना तो थी सके छो दियो को का गाल ना है। 10 रुपयनि वारे सर्फ एक्सेल सां ही सभु दाग साफ़ थी वेंदा। हाफ टाइम में दाग निकिरंदा उहे बि सिर्फ 10 रुपयनि में। सर्फ एक्सेल। तू मजाक थी करी सच ॿुधाए मूंखे इहा सच्चा थी मौत से कॾहिं कूड़ न आहे लॻंदो। कहिड़ा साल बाद तोखे मारे छॾियो जाड़ो। माई तो अब मूंखे रत जा ॻोढ़ा रोआरिया आहिनि। हाणे पिट पंहिंजो मुंहुं ऐं मथो मां वाहियां नानी सियाणी विझंदी आहे रधे पगे में पाणी। मुंहिंजा जाड़ा मूं त ॼातो मां सिकू ऐं कोन लाथियो। मूंखे बेवा करे जाड़ा। अदी जादो ॾिसी कोन थो त अदी जादो होश में ई कोन्हे का। ॿुधाए छो आयो ही? मां त पंहिंजे तो पेर रहिया किथे मुंहिंजा ॾूंटा पट ढेर करे। अदा मुंहिंजो जाड़ो वियो। मिठल फोन करे ॿुधायो आहे त जाड़ो सही आहे ऐं चयो अथई त इहा ख़बर मुंहिंजी वञी अमर खे ॿुधाए त किथे परेशान न थिए। सची अदा सही सलामत आहे न? अदी रो न परेशान न थियो। मिठल फोन करे ॿुधायो आहे त
त जाड़ो खतरे खां ॿाहिरि आहे। अदा इहो सच आहे न? जी अदी, मिठल पाण फोन करे मांखे ॿुधायो आहे। हाँ, इन जो मतलब त ही ॾाण मूंखे बताल करे वई। हाँ दी, तॾहिं त चवां थो न, तूं परेशान न थी। मिठल फोन करे मांखे पाण ॿुधायो आहे। तुझे ज़ाल सां एतिरी नफ़रत कंदो हुयो, उन सां एॾी मोहबत। अदा अदो मलार जंहिं छोकिरी सां फोन ते इश्क कंदो, दर्दन जो दरिया चला मां हला मता पोइ वरी सुल्तान वारा गलत कर। हाँ आलम खान, तूं भले हल। हल आख़िर के माल का भलाई गई है। जेकर कहीं भी शइ जी जरूरत पवे न बिचला मूंखे फोन करे वठजे, मां जल्दी तौर पहुची वेंदुसि। हाँ तोखे इजाज़त आहे। बिचला किस्त दाख़िल करायो थी न? बाबा खे होश अचे त मां सूबेदार खे घुराए बाबा जो बयान लिखायां थो। बिचला गोली हलाइण में सुल्तान जो नालो लिखाया जाए। हाँ ईअं ई कंदुसि। ठीकु आहे, पोइ मोकिलाणी कोन्हे, मां हलां थो। अदा हिन मस्तान खे पंहिंजी मस्तानी वठी ॾे, न त ही पंहिंजो पाण संभाले कोन सघंदो। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे, तुझे ज़ाल सां एतिरी नफ़रत कंदो हुयो, उन सां एॾी मोहबत। अदा अदो मलार जंहिं छोकिरी सां फोन ते इश्क कंदो, उहा ई हिन जी घरवारी हुई। तॾहिं त ही जरियो पंहिंजी मस्तानी में होश में चई पुट इहा ॻाल्हि आहे। हा अदा, तॾहिं त चवां थो। तॾहिं त चवां थो, हिन मस्ताने जो गिलो कर। मलार जेको कुझु ही चए थो, छा इहो सच आहे? हा अदा, इहो सच आहे। मूंखे मुंहिंजी मस्तानी आणे ॾे। जेकॾहिं मुंहिंजी मस्तानी मूंखे न मिली न, ही मस्तानो जी न सघंदो। अहिड़ी ॻाल्हि न कर, अहिड़ी ॻाल्हि न कर, मुंहिंजो गांव छिजी पवंदो। तव्हां त सभु कुझु आहे मुंहिंजे लाइ, तव्हां खां सवाइ मां बि जी न सघंदुसि। मुंहिंजी मस्तानी खे वठी अच न। तुंहिंजो ही भाउ तुंहिंजे मथां सदके वञे, तुंहिंजी मस्तानी खे वठी ईंदुसि, तुंहिंजी मस्तानी खे वठी ईंदुसि। ॾिस मलार, पंहिंजो पाण खे संभाल यार, न पाण रो न सखे वटे। प्यार करे तो कोई कहे सा, प्यार करे तो कोई कहे सा। ओ बाबा रानी, बाबा अच्छा बाबा पंहिंजे भाउ सां वेह। बाबा ओ बाबा रानी, आलम ये त कंहिं ॻाल्हि खे सम्झे ई नथी ऐं न ई ॿुधे थी। जेकॾहिं नंढड़े ॿार खे बि इशारो कबो आहे न त इशारे ते हलियो वेंदो आहे, पर हीअ कंहिं बि इशारे खे नथी सम्झे। हा नज़ीरा, ख़बर न आहे मुंहिंजी भेण खे कंहिंजी नज़र लॻी। आलम तूं ईअं छो नथो करे त राणी खे कराची वठी वञ, कंहिं सुठे डॉक्टर खे वञी ॾेखारेसि। मां बि इहो सोचियो आहे,
दादी के कंहिं सुठे डॉक्टर वटि वठी वञा। हिकु न ॿियो मसइलो छॾे ई कोन थो। कयां त कयां छा? काले आलम मां त चवां थी अखियूं बूटे निकिरी पव, बाक़ी इहे मसला त खुटण जा आहिनि ई न। सही थी चए नज़ीरा, सुल्तान जी जिंदगी में ये मसला असांखे न छॾींदा। जेसी ताईं सुल्तान जहिड़ो आहे या असां जहिड़ा आहे, या सुल्तान मरे या मां मरां, तॾहिं वञी मसइलनि जो हल थींदो। बाक़ी असां ॿिन्ही जी ज़िंदगी में ये मसला हल न थींदा। हिक ॿिए जे लाइ असां ये खॾूं खोटींदा रहंदासीं नज़ीरा। तूं त पोइ बि मुड़ी थो वञे, हुननि ज़ालिमनि खे केरु सम्झाए जेके नोड़ीअ मां नांग ठाहियूं वेठा आहिनि। हल आख़िर करे बाक़ी ॻाल्हि गरी आहे। जेसीं ताईं सुल्तान वारा बयाम खां पलाउन न वठंदा तेसीं माठ करे न वेंदा। सुल्तान बादल वारे केस मां त मां तव्हां ॿाहिरनि जी जान छॾाई, हाणे जाड़े मां तव्हांजी जिंद केरु छॾाए? असांजी जाड़े सां का बि दुश्मनी न आहे, इहो त इतफ़ाक़ थी वियो। सुल्तान तव्हां ऐं मुंहिंजे लाइ त इहो इतफ़ाक़ आहे, पर जाड़े जड़े फॾाई लहे त इहो हुनजो हिसाब आहे। छा कंदो जाड़ो? छा कंदो? सुल्तान अहिड़ो त केसन में फासाए नोड़ ॻीची में विझंदो आहे जो ॾींहं राति दुआऊं कंदो। अलाह करे जो इन चिचड़ मां जिंद छुटे, छा कंदो? इहो त मां बि सम्झां थो त इहो चोटी जो फॾाई आहे। ॿ टे रुपया मुंहं में हणी जान छॾींदासीं। सुल्तान जाड़े जो मुंहुं 2 रुपयनि सां बंदि कोन थींदो। लखनि जूं ॻाल्हियूं कर, लखनि जूं। इहे त हराम जा पैसा असां वटि ई कोन्हे, जाड़े खे लखनि जा लख खणी ॾींदासीं। सुल्तान इहो त तव्हांखे वक़्तु ॿुधाईंदो त जाड़े मां जान था छॾायो या जाड़े मां जान छॾाइण लाइ ज़मीन जो नंबर था खपायो। तूं त नंबर जी ॻाल्हि थो करे, ज़मीन जो हिकिड़ो हिसो बि न खपाईंदुसि ऐं इन जाड़े फॾाई मां बि जान छॾाए वेंदुसि। जेकॾहिं जाड़ो ॻिची में पियो न तो बि तो जाड़े खे ई लख कराए छॾींदुसि। चयो त सुल्तान हाणे इहो मलाकोड़ो बि ॾिसणो पियो। राणा हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे, तूं असांजी मदद कंदो आहीं या असांखां बच कराईंदो आहीं? जेको सम्झी। सदोरी थी है, खुश था है नानी सियाणी, बस जिया पे अल्लाह भलाई कंदो। दिल नला अची वट फोन कहने नहीं। तू सोच तो कि फोन केर मोकले सके तो? न नानी न, मां पहिरें ई घणो बदनाम थी चुकी आहियां। ये फोन वापस वठ, वञी वरियाम खे ॾे ऐं वञी वरियाम खे चओ त हाणे इहो समझे त मां वरियाम लाइ मरी चुकी आहियां ऐं हू मुंहिंजे लाइ। भाई मुखा त वठ, जेको चवणो थी न तने फोन ते वरियाम खे चई वठजे। जॾहिं तूं हुनखे पाण सम्झाईंदे न तॾहिं हू तुंहिंजी पचारे छॾींदो। पर नानी सियाणी लिखाए छॾ मोबाइल त किथे बानो बेगम पर रेसियाणी बस पर जीजी मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। तोसां त पोइ ॻाल्हायां थी, तेरी न धोतीअ खे त मुंहुं ॾेई वठां। माई सियाणी तुंहिंजो अछो मथो थी वियो आहे, पर अॼु ॾींहं ताईं तूं हिननि कमनि खां कोन थी मुड़ी। छा कयो अथमि बानो बेगम? अजय तुंहिंजी होश में वञी। माई मां तोसां बहस करणु नथी चाहियां, ॿीहर हिन घर में पेर न रखजांइ। किथे ईअं न थिए मां तोखे बेइज्जतो करे हितां रवानो कयां। पोइ दिलि में करी इन करे हिन घर जा दरवाजा तुंहिंजे लाइ हमेशह लाइ बंदि आहिनि। कोन ईंदसि बानो बेगम। तो अञा नानी सियाणी खे सुञातो ई कोन्हे। तोखे त ख़बर आहे न मां नानी सियाणी विझंदी आहे रधे पके में पाणी। तूं घरां भॼी कोन निकिती हुई, तोखे ज़ोरीअ भॼायो वियो हो। शर्म बि कोन थी। शर्म कर छोरी, शर्म कर। जीजा मां कान पई वठांसि,
ज़ोरी मुझे हथ में रखे ॿीहर जे अहिड़ी गंदी हरकत कई न त हिन घर में तुंहिंजे लाइ का बि जॻह न हूंदी। सुल्तान जो भाइरनि जो छा कजे मूंखे त इहा ॻाल्हि सम्झ में कान थी अचे पुटा त बार बार सम्झाइण खां पोइ बि चलाई वारियूं ॻाल्हियूं हुनजे मेजारे में वियानी कोन थी उनजो कजे त छा कजे। बाबल साईं कमदार फोटो हणंदो आहे सोटो तो धक्को लॻे जा न। ये उहे माण्हू आहिनि जेके सोटे जी रांदि सम्झंदा आहिनि सोटे जी रांदि जे करे सम्झंदा आहिनि ऐं पातरनि जी त इहो शमू वरी तोसां ठोस न करे अञा ॿ ॾींहं आहिनि गुज़रिया त वरी अची तोसां विड़िया आहे। बाबा साईं ये शमू वारा असांजे जी खला आहिनि ये मूंसां कोन विढ़ंदा पर सुल्तान वारनि जी खौस अथनि। पुटा हाणे मूंखे सुल्तान वारनि जो को न को बिलो करणो आजा माठ कंदुसि न त कमु ख़राब थी वेंदो टंगियल नथो ॾिसां तेस ताईं मुंहिंजी दिलि खे सुकून न मिलंदो। जाड़ा खान तव्हां बेफ़िक्र रहो सुभाणे ताईं सुल्तान लाकब में हूंदो। वॾी मस्ती उन्हनि खे चवणनि जा हथ ई नाहे लॻा। हाणे मां उन्हनि खे ॿुधाईंदुसि पुठ पतण ते कीअं कुटबो आहे ऐं थोरो ढिकड़ीअ ते कीअं नचंदो आहे। असां ठीकु ये दुनिया दर्दन जो दरिया। नोविया ब्यूटी क्रीम पाकिस्तान की पहली वाटर बेस्ड क्रीम। इसका फ्रूट एक्सट्रैक्ट्स और विटामिन्स का फॉर्मूला छूते ही जल्द में समाए और अंदर की खूबसूरती को बाहर ले आए। नोविया ब्यूटी क्रीम, फील नेचुरल, बी नेचुरल। और आज ये नाम अपनी इमारतों से भी ऊंचा अब्दुल्ला मॉल बना रहा है। अब्दुल्ला मॉल, वी कमिट, वी डिलीवर। फॉर बुकिंग